अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हाणे को बि जल्द इलेक्शन बर्दाश्त न थींदो। मुल्क में बालादस्ती ऐं कानून जी हुकुमरानी खपे। शहबाज शरीफ़ जो कारकुननि खे सियालकोट में ख़िताब हुन चयो त मुल्क जे समूरनि आइनी इदारनि खां मुतालिबो आहे त साफ़ शफ़ाफ़ चूंडूं कराइनि। अगरि ईअं थिए हा त इहे उन्हनि जी मुफ़ाहिमत आहे। कंटोनमेंट बोर्ड में पंजाब मां शिकस्त तहरीक इंसाफ़ जो सियासी मौत आहे। 3 सालनि में महांगाई अवाम जी चेल टोड़े छॾी आहे। माण्हू नवाज़ शरीफ़ खे यादि करे रहिया आहिनि। शहबाज शरीफ़ पंहिंजो तवाज़ुन विञाए वेठो आहे। शिबली फराज़ शहबाज शरीफ़ जे ख़िताब ते रद्द अमल। हुन चयो त तव्हां 1.5 करोड़ जी वाजपाई महांगाईअ जी ॻाल्हि कयो था। अचो हिते गर्मीअ में वेहो ऐं ग़रीबनि जे बारे में ॻाल्हायो। पीपल्स पार्टीअ जे MPA हाजी अली हसन ज़रदारी अॻूणे सूबाई वज़ीर ज़िया हुसैन लंजार ऐं पीपल्स पार्टीअ जे नौजवान क़यादत जे अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारीअ पारां मोरो में ज़रदारी हाउस जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते महिमान ख़ासि MPA हाजी अली हसन ज़रदारीअ खे रईस सिकंदर अली ज़रदारीअ पारां सिंध जी रवायती महिमान नवाज़ी तौरु सिंध जी सुञाणप पटको पारायो वियो। उन खां अलावा PP अॻवान अॻूणे सूबाई वज़ीर ज़िया हुसैन लंजार ऐं रईस आशिक़ हुसैन ज़रदारीअ खे ऐं ॿियनि आयल महिमाननि खे पिणु टोपी अजरक ऐं पटके जो तोहफ़ो पेश कयो वियो। उन मौक़े ते वॾे जलसे जो एहतमाम पिणु कयो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टीअ जे कारकुननि अॻवाननि वॾे तादाद में शिरकत कई। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह जी सदारत हेठि डिवीज़न में 20 सेप्टेम्बर सूमर खां शुरू थींदड़ पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जे इंतिज़ाम जे हतमी शक्ल ॾियण ऐं कोरोना वैक्सीनेशन जे हवाले सां हिकु इजलास कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में मुनक़िद थियो। इजलास खे ख़िताब कंदे कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह चयो त सूमर खां पोलियो ख़िलाफ़ मुहिम शुरू थींदड़ क़ौमी मुहिम दौरान डिवीज़न में 5 साल जे उमिरि ताईं जो को बि ॿार फुड़ा पीअण खां न रहिजे। जिसकम नवाब शाह पारां जिसाब अॻवान ज़ाकिर सहतो जे जिबरी गुमशदगी ऐं बालूअ जा कुबा जे SHO गुलज़ार मरीअ जी सिंध दुश्मनी वारे रवैये ख़िलाफ़ जिसकम जे सीनियर अॻवान सरफराज़ मेमण फरहान खोसो फराज़ आवाज़ रज़ा सहतो दोदो सियाल दिलबर सिंधी पारां क़ाइमु कयल 72 कलाकनि वारी बुख हड़ताल जारी। जिसकम अॻवान सरफराज़ मेमण जो ब्लड प्रेशर हेठि लही वियो। बुख हड़ताल कैंप ते अली रज़ा ख़ासकेली गुल डायरी मुनीर अबड़ो काशिफ लाको शबीर संग्रा एडवोकेट साबिर सहतो राजा सहतो जानी सोलंकी मूसा संग्रा इरफान अबड़ो आज़ान पीरज़ादो मुख्तियार अब्बास ऐं ॿियनि बुख हड़ताल कैंप ते पहुची यकजहतीअ जो इज़हार कयो। सकरंड मां सऊदी वियल नौजवान सां ॻोठ जे वॾेरे मुबैना ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी। भाउ हमला भाॼाई ऐं पुफीअ खे करोड़े रुपयनि जी लालच में लापता करे छॾियो। 14 साल परदेस में महिनत मज़दूरी कंदड़ मोहम्मद हसन जो हाणे ॾेह वरियो त संदसि गुलशन ई उजड़ी वियो। प्रेस क्लब पहुची इख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालिबो। श्याम साहब जे रहवासी पीरसन अमीर बख्श बिरोही पंहिंजे पुटु गुलाम कादिर बिरोहीअ सां गॾु भाउ कादिर बख्श बिरोहीअ पारां मुबैना ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ताईं चयो आहे त ॻोठ में मुंहिंजी 11 एकड़ ज़मीन आहे, जंहिं ते मुंहिंजो भाउ कादिर बख्श बिरोही कब्ज़ो कयो आहे, जंहिंजो केस गुज़िरियल 2 महीननि खां नवाब शाह जी अदालत में हलंदड़ आहे। जॾहिं त हाणे केस तहत खणण लाइ मुंहिंजो भाउ कादिर बख्श बिरोही मूंखे मोतमार धमकियूं ॾेई हिरासत करे थो। हुन चयो त अॼु लुंडो प्रेस मुंहिंजे पुटु रमज़ान बिरोहीअ खे गिरफ़्तार करे खणी वई आहे, जेको असां सां ज़ुल्म आहे, जंहिं ते पुलिस जी मार्फत असांखे घर ते चढ़ाई करे असांखे तंग करे थो। हुन DIG शहीद बेनज़ीराबाद SSP सांगड़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालिबो कयो आहे त मुंहिंजे भाउ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।